बदीन में सिंध यूनिवर्सिटी लाड़ कैंपस में 4 डिपार्टमेंट्स में दाख़िला लाइ प्री एंट्री टेस्ट वरती पई वञे। 240 सीटनि लाइ मुख़्तलिफ़ शहरनि मां 451 उम्मीदवार एंट्री टेस्ट में शरीक थिया आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया बदीन में सिंध यूनिवर्सिटी लाड़ कैंपस में 4 डिपार्टमेंट्स में दाख़िला लाइ प्री एंट्री टेस्ट वरती पई वञे। अवां खे ॿुधायूं पिया 240 सीटनि लाइ मुख़्तलिफ़ शहरनि मां 451 उम्मीदवार एंट्री टेस्ट में शरीक थिया आहिनि। बदीन में सिंध यूनिवर्सिटी लाड़ कैंपस में 4 डिपार्टमेंट्स में दाख़िला लाइ प्री एंट्री टेस्ट वरती पई वञे। 240 सीटनि लाइ मुख़्तलिफ़ शहरनि मां 451 उम्मीदवार एंट्री टेस्ट में शरीक थिया आहिनि। बदीन में सिंध यूनिवर्सिटी लाड़ कैंपस में 4 डिपार्टमेंट्स में दाख़िला लाइ प्री एंट्री टेस्ट वरती पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं बदीन मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल शकूर मेमण खां। जी अब्दुल शकूर, आगाह कजो। बदीन में सिंध यूनिवर्सिटी लाड़ कैंपस में बैचलर प्रोग्राम 2026 जे दाख़िलाउनि लाइ प्री एंट्री टेस्ट जो इनेकाद कयो वियो आहे, जंहिंमें 451 खां वधीक शागिर्द प्री एंट्री टेस्ट दाख़िला लाइ ॾेई रहिया आहिनि। 240 सीटूं जेके 4 मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि, सेल्फ पंहिंजो अकाउंटिंग एंड फिनांस, इंग्लिश लैंग्वेज डिपार्टमेंट एंड लिटरेचर समेत जेको आहे सो 4 डिपार्टमेंट्स इन्हनि दाख़िलाउनि लाइ अॼु एंट्री टेस्ट थी रही आहे। इन एंट्री टेस्ट जी मॉनिटरिंग पंहिंजो प्रो वाइस चांसलर खलील अहमद खुबाटी ऐं डॉक्टर तुफ़ील चादियो करे रहिया आहिनि। जॾहिं त बदीन जी इन लाड़ कैंपस जी एंट्री टेस्ट में 451 उम्मीदवारनि में बदीन सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मिठी, टंडो मोहम्मद खान, मीरपुर कास, जावल, ठट्टो, उमरकोट जा जेके उम्मीदवार बि हिसो वठी रहिया आहिनि। तमामु तइलीम दोस्त माहौल में थींदड़ इन एंट्री टेस्ट में 300 खां वधीक शागिर्द पोइ हिसो वठी रहियूं आहिनि। हिन 240 सीटनि में लाड़ कैंपस में तक़रीबन 10 सीटूं जेके आहिनि उहे रिज़र्व आहिनि। मुख़्तलिफ़ कैंपस में लाड़ कैंपस जेका आहे त निराली ख़ुशियत आहे, तंहिं करे वॾी तइदाद में शागिर्द इन एंट्री टेस्ट में हिसो वठी रहियूं आहिनि। जी मेहरबानी अवां जी शकूर मेमण आगाह करण लाइ।